जी नाज़रीन, हिन वक्त मां मौजूद आहियां मीरपुर बुढ़ो भरिसां ॻोठ दीन मोहम्मद टावरी भर में एक पुराणो क़ब्रिस्तान है, क़दीमी क़ब्रिस्तान है, जंहिंखे चौदीवारी न ॾिनी वई ऐं जेका आहे त ॻोठाणनि जो माल आहे ऐं जेका आहे त कुता आहिनि उहे अची क़बरुनि जी जेका आहे बेरुमती करनि पिया। इन बाबति हितां ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं, वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। कोई मरम्मत ना है, न कोई चौदीवारी आहे, न कुछ आहे, माल आहे, कुता वग़ैरह खॾा लॻा पिया आहिनि। असां अमलदार खे अपील पिया करूं, अल्हम्दुलिल्लाह असांजे मुक़ाम जी ऐं क़ब्रिस्तान जी मदद कई वञे। में का शइ बि न आहे, ॾिसो था पाण सॼियूं खॾा लॻियूं पियूं आहिनि। महिरबानी करे तव्हांखे इहो अपील कयूं था पिया, असांजे लाइ थोरो इहो कयो। अमलदार हाणे असां छा कयूं, कंहिंखे तव्हां ॾेई कंहिंखे ॾियूं। महिरबानी करे थोरो मुक़ाम जे लाइ थी वियो त असांजे लाइ हर शइ गंज थी वेंदो। क़दीमी असांजो क़ब्रिस्तान आहे, हिन में पुराणे दौर खां वठी पंहिंजो न कमु आहे न को कार आहे। हे ॾिसो पाण था, हिन में खॾा लॻा पिया आहिनि, कुता बेरुमती करनि था। असां आला अमलदारनि खे इहा ई गुज़ारिश था कयूं त हिन में कुझु कमु करायो वञे, हे खॾा पुराया वञनि। हिन में कुता अची करे खॾा हणनि था, माल पए थो अची पंहिंजो। खॾा जेके बि आहिनि असांखे महिरबानी करे इहो भरे खॾा। असांजी ॾाढी तकलीफ़ आहे, माल जो अचणु वञणु आहे। क़ब्रिस्तान में जेको असांखे दीवार खपे थी, भरा बि असांखे करे ॾियो। भरा महिरबानी बराए महिरबानी करे असांखे इहो कमु करे ॾियो, भरा बि करे ॾियो, दीवार बि असांखे जेको आहे भराए ॾियो, दीवार कढी ॾियो। असांखे ॾाढो आज़ार थी पियो आहे, तकलीफ़ आहे, माल आहे, अचे थो वञे थो, रस्तो इहो ई आहे। असल में जेको आहे दीवार निकिरी पवंदी असांजो जेको आहे त। जी नाज़रीन, तव्हां हितां जे ॻोठनि जूं ॻाल्हियूं ॿुधी हुनजो ई चवणो त जेको हिते ॻोठनि जो माल आहे ऐं जेको कुता आहिनि उहे अची हिते क़ब्रिस्तान जी जेको बेरुमती करनि पिया ऐं जेको आहे त हिते जेका खॾा आहिनि उहे खॾा बि असांखे जेको आहे भराए न ॾिना विया आहिनि ऐं जेको हिते चौदीवार जो जेको सिस्टम आहे उहो बि न ॾिनो वियो। जीअं असां हितां जे चूंडियल नुमाइंदनि खां जेको आहे अपील था कयूं त असांखे ही खॾा भराए ॾिना वञनि ऐं जेको आहे चौधरी ॾिने। कैमरामैन अलीअ टावरी सां गॾु इमरान अली टावरी, जैकब न्यूज़, मीरपुर बुढ़ो।